press the bell icon on the YouTube app and never miss another update. अची सूरम वट मेहमान थिया उतार साईं ज़मीन ॾिसो माशाल्लाह फसल कीअं थियो आहे ऐं कुझु दिहाड़ियूं आहिनि जेके मज़दूर लॻा पिया आहिनि इंशाल्लाह हिननि सफ़ाई तमामु जल्द थींदी इंशाल्लाह अॻिए साल में जेको आहे होॾे बि फसल थींदो पंहिंजो पाणी टाइम ते ॾियूं था पर हिननि जो कमकार त थींदो हर वग़ैरह कीड़ियूं लॻंदियूं त ॾिसो न खत फसल घुसी वियो आहे इंशाल्लाह तमामु बहितरीनु फसल थी वेंदो वधीक पानी टाइम ते ॾियूं था कुझु ज़मीन हल्की आहे हार वग़ैरह लॻंदा कीड़ बि लॻंदी इंशाल्लाह पर सही थी वेंदो चलो हिननि जो खाद बाद त पूरो आहे न हा जी जी हर शइ माल मटीरियल टाइम ते ॾियूंसि पिया बस सही आहे इंशाल्लाह ज़मीन सही थी वेंदी पर कुझु महिनत थींदी आहे न मेहनत कई करो न बाबा इंशाल्लाह ज़रूरु महिनत कंदासीं हाज़ुर बाबा साईं कोडर खणी करे सिधो फलाणी ज़मीन ते वञी के पाणी बाणी मिलाए फसल खाधो पियो इहो केरु खवायो हिकिड़ो त अरे वाकई फसल खाधल हे छोकिरो वाट ॻाढ़ो आहे नूरे जो फर कल बकरियुनि जो टलो अची छॾियो अथसि हुते मां छा ॿुधायां मां जे चवण ई नथो अचे कल मूंखे बि हिते वारू ॿ टमाटूं हणी बकरियूं डोड़ाए वियो ॿ टे वेसुआ फसल जा तबाह आहिनि ॿुधायो पाण मालिको हाणे इहो टाइम आहे असां निकिरी आया आहियूं असां चयोसीं छोरो हथ अचे त इन खे रंध था कढूं हाणे मां त पाऊं थो घुरां कलंदर वञी गई त ज़मीन ते हाणे मारे पेर मां ॻाल्हि आहे त इन छोरे खे पोइ ॾिसी रहिया पोइ कहिड़ो छोरो आहे वलू हा साईं इहो आहे हा साईं इहो ई आहे तूं मुंहिंजे फसल में बकरी छो चाढ़ियई फसल अलाह जो आहे छो न चाढ़ींदुमि बकरियूं अरे भुतार जे साम्हूं ईअं ॻाल्हाईंदो पियो कालो का छो न ॻाल्हाईंदुमि अरे चारई गॾिजी विढ़ो त अकेले न फसल तबाह कराईंदो पोइ भुतार इहो आहे ॾिसो बदमाशी काले जो छोरो थी करे गरीब सां ईअं थी थो ॻाल्हाए हाणे ॾाढो सम्झी तूं ग़रीब ते अत्याचार थो करे तोखे ख़बर कोन्हे मां वॾेरो आहे पोइ बकरियूं चाहियूं त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे अलाह जी ज़मीन आहे अलाह जी ज़मीन हुई तुंहिंजो खातो थियल आहे तो ख़बर कोन्हे तूं वॾेरे साम्हूं वात मारी तो कलो का छोरा पोइ छा थी पियो तूं ग़रीब जो ॿार थी करे वॾेरे भुतार सां तूं वात वणे फसल में माल फेंके भले बेरा फसल वॾेरे खातेड़े वॾेरे सां अखियूं अखियुनि सां मिलाईंदो त तमिलनाडु वॾेरनि जी बोतारनि जी ॾिठो ई नतीजो वॾू वॾेरे सां फिटाईंदे ईअं ई धोखो खाईंदे जीअं तुंहिंजे पीउ सां हालत कईसीं ईअं ई तोसां कंदासीं वलू या तोखे ख़बर न आहे तोसां हिसाब थींदो जहिड़ा कमदार हूंदा तव्हांजे फसल में